अच्छा हाँ बिल्कुल। माशाल्लाह। छो जो मूं ॻाइण जी शुरूआत इन रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे इन स्टूडियो सां ई कई हुई। ऐं अॼु उनखे कोई 25 साल गुज़री विया आहिनि ऐं 25 साल हिन इदारे सां मुंहिंजो हिकिड़ो तालुक़ु रहियो आहे घर भाती जे जीअं। सो अॼु ॿीहर ते जेकॾहिं मोटी आया आहियूं त ईअं महसूसु थियो ॼण पंहिंजे घर मोटी आया आहियूं। माशाल्लाह। इहो असुल जेको साधक तव्हांजो जेको नालो आहे उहो साधकी आहे या जी प्यार लाॾ कोॾ वारा नाला बि घर में थींदा आहिनि त अहिड़ो को नालो तव्हां ते अमड़ सॼो हुजे बाबा सॼो हुजे? न, मूंखे सादिक फ़क़ीर ई मुंहिंजो नालो ई सादिक फ़क़ीर रखियलु आहे। ऐं फ़क़ीर ॿिए के सेंस में न सॾाईंदो आहियां। जी जी। मुंहिंजो नालो रखियल ई माइटनि जे तरफ़ां सादिक फ़क़ीर आहे। अच्छा जी हा। ऐं उमिरि तव्हांजी केतिरी थी हेसि ताईं केतिरियूं ॿारूं ॾिसी चुका आहियो? साईं हिन वक़्तु मुंहिंजी 45 साल उमिरि आहे। अच्छा तालीम केसि ताईं हासिलु कई आहे? MA सिंधी में कई अथमि। अच्छा पेशे जे हवाले सां माशाल्लाह तव्हां उस्ताद आहियो? जी हा बिल्कुलु। आउं ॿार पढ़ाईंदो आहियां मिठी हाई स्कूल में। ॿार पढ़ाईंदा आहियो? जी हा माशाल्लाह। ॿारनि पढ़ाइण में कीअं तव्हां महसूसु था कयो? उन वक़्तु तव्हांजा जज़्बात कहिड़ा हूंदा आहिनि एहसासात? असल में आउं पंहिंजे पाण खे ख़ुशनसीबु सम्झंदो आहियां त मूंखे ॻाइण सां गॾु वरी बि नौकिरी बि का इन क़िस्म जी मिली आहे जंहिंमें मुंहिंजो तालुक़ु वरी बि ॻाइण जी में रहे थो माण्हुनि सां ऐं वरी स्कूल में उन्हनि जी औलाद सां। माशाल्लाह। सो ॿार त हिन काइनात जी सभ खां हसीन हिकिड़ी तख़लीक़ आहिनि न, बेशक जंहिंमें कोई मतभेद न आहे, रुगो ख़ूबसूरती ख़ूबसूरती आहे हुन में। बेशक। सो हुननि सां गुज़ारण जो मौक़ो मिले थो सुबुह खां वठी कोई 2-2:30 वॻे ताईं। त हिन खां वधीक ॿियो कहिड़ी ख़ुशनसीबी चइबी जो तव्हां सुबुह खां 2 वॻे ताईं तव्हां ॿारनि सां गॾु रहो। वाह वाह ॾाढी सुठी ॻाल्हि। भले फ़न मौसीक़ी जे हवाले सां माण्हू अचे थो, ज़ाहिर आहे के ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, का दिलचस्पी हूंदी आहे, को शौक़ु हूंदो आहे या हादसे तौर ते बि माण्हू अची वेंदो आहे, त तव्हांखे उहो कहिड़ो जज़्बो जेको हिन दुनिया में वठी आयो? असल में मुंहिंजो परे परे ताईं मूंखे इहो कोन हुयो त कोई ऐं ॻाइण जी दुनिया में ईंदुसि। मूंखे इहो हुयो जीअं ॿियनि मां असां माइटनि जी ख़्वाहिश थींदी भई औलाद पढ़े ऐं पोइ वरी को जॉब। सो मूंखे बि इहो हुयो त पढ़ंदुसि ऐं मुंहिंजो सब्जेक्ट मैथमेटिक्स हूंदो त इंजीनियरिंग तरफ़ मुंहिंजो ध्यानु हूंदो हुयो भई आउं थींदुसि। हिकिड़ो जीअं थिए थो कॉलेज में जीअं दोस्त पाण में वेही डिसाइड कंदा आहिनि या सोचींदा आहिनि। पोइ फस्ट ईयर में आउं दोस्त हिकिड़े ॾींहुं कंहिं उस्ताद मूंखे साईं परशोत्तम दास हुनजो नालो हुन फिज़िक्स पढ़ाईंदो हुयो असांखे। हुन ईअं सॾु कयो दादा अचो कलाम ॿुधायो। अच्छा। मूंखे त ॾाढो अजीब लॻो। मुंहिंजो हाणे मूं त कॾहिं ॻायो ई न आहे साईं। पोइ साईं ॾाढी मज़ेदार ॻाल्हि कई त यार मूं एतिरनि ॿारनि ते नज़र विधी, हुन में मंगणार मूंखे फ़क़ति तूं नज़र आयो ऐं असां ॿुधो त मंगणार रोअंदा ई सुर में आहिनि, तव्हांखे त असां ॻाइण लाइ था सॾियूं त असां सोचियो पक सां सुर में ॻाईंदो। सो ईअं करे हुन मूंखे ॻाइण जे लाइ हिमथायो ऐं मूं हिकिड़ो कलाम ॻायो मोहम्मद जिमन जो। हुन ज़माने में मूंखे उहो कलाम वणंदो हुयो। मोहम्मद जिमन जा सभई गीत वणंदा हुया। अच्छा उहो कहिड़ो कलाम हो? ॿुधायां मां कंहिंखे ग़म जो फसानो आहे बेवफ़ाई सारो ज़मानो। उहो ॻायो मां। वरी महीने ॾेढ खां पोइ उहो साॻियूं उस्ताद ऐं वरी कुझु ॿिया उस्ताद उहे गॾिजी आया। चयो त पाण ड्रामा थी वियो, हुनजी रिकॉर्डिंग जेका आहे असां तुंहिंजी आवाज़ में गीत सभई तुंहिंजी आवाज़ में करणु था चाहियूं। तॾहिं बि मुंहिंजे लाइ इहा नई ॻाल्हि हुई त यार मूंखे कहिड़ी ख़बर कीअं ॻाए पियो वेठो। चयो न तव्हांखे असां रिहर्सल हिते थींदी आहे ड्रामे जी 2-2 महीना रिहर्सल हलंदी हुई। जी जी। हुन में तव्हां रिहर्सल कंदो रहंदो ऐं 2 महीननि में हाणे 8-10 गाना तव्हांखे ॻाइणा आहिनि, तव्हां ॻाए वेंदो ऐं तव्हांखे ॻाइणो आहे। ऐं उहो बाक़ी ईअं थियो 1.5-2 महीना रिहर्सल कईसीं। मुंहिंजो मामो हूंदो हुयो हुसैन बख़्श, उहो मुंहिंजो उस्ताद बि अॻिते हली थियो। हुनजी सोबत हूंदी हुई, गॾु वेहंदा हुआसीं। 2 महीना 5-7 गीत उन्हनि जेके मूंखे लिखी ॾिना हुया उन ड्रामे जी ज़रूरत मुताबिक़ उहे ॻाईंदा रहियासीं 2 महीने खां पोइ उनजी कैसेट आई ड्रामा जी, त हुन गीतनि जी कैसेट अलॻि हिकिड़ी ठही, उहो हुते हलणु लॻी। वरी हिकिड़ी गैप हुई असल में थर में। जी जी। छो जो असां मूंखां अॻु में जेके फ़नकार हुया उहे 30-40 साल ॻाए चुका हुया, पंहिंजो वारो वॼाए चुका हुया। ईअं खणी चइजे त नए आवाज़ जे नए हिकिड़े फ़नकार जी ज़रूरत महसूसु थी पई थिए, हुन इलाइक़े में ज़रूरत हुई ऐं उहो खणी उहो ख़ाल भरण जे लाइ मूंखे मौक़ो मिलियो। जी जी। ईअं बसि पोइ आयासीं ऐं वरी 1-2 साल पोइ हुते जेके दोस्तनि जूं गैदरिंग थींदियूं उन्हनि में ॻाईंदोसि। पोइ वरी हिते हैदराबाद में तंहिं ज़माने में इनायत बलोच साहिबु रेडियो हैदराबाद जो डायरेक्टर हूंदा हुया। जी जी। उन्हनि हिकिड़ो हुते प्रोग्राम कयो ओथर जे फ़नकारनि सां। उन में आउं हिते आयो हुउसि, राति जो असां सभिनी फ़नकारनि हुते ॻायो हो। पोइ उन में बलोच साहिबु जॾहिं तक़रीर करणु आया त हुन चयो भाई सादिक जो आवाज़ु मूंखे ठीकु लॻो आहे, सुठो कलाम ॿुधायो। सुभाणे खां पोइ उहो पंहिंजे पाण खे रेडियो हैदराबाद जो फ़नकार सम्झे ऐं सुभाणे अची हैदराबाद रेडियो स्टेशन ते उहो प्रोग्राम करे ऐं रेडियो स्टेशन ते मुंहिंजो ईअं पहुचणु थियो। अच्छा। ऐं जेको प्रोड्यूसर हो जंहिं तव्हांखे इंट्रोड्यूस करायो उन वक़्तु इनायत बलोच साहिब जे ज़माने में उहो कहिड़ो?
इनायत बलोच साहब तरे डायरेक्टर नसीर मिर्ज़ा साहब नसीर साहब जन प्रोड्यूसर मौसीकी जा जेके अॼु साॻी उन सीट ते स्टेशन डायरेक्टर वारी स्टेशन सीट जी ते। डायरेक्टर जी पोस्ट ते आहिनि। अच्छा त पहिरियों जेको गीत तव्हांजो रिकॉर्ड थियो हिते रेडियो ते उहो कहिड़ो हो? शेख हयात जो लिखियलु गीत हुयो सावण कीअं अकेलो आहे साजन खे बि ताण। अच्छा पहिरियों गीत मूं रेडियो हैदराबाद ते। ऐं जेकी तव्हांजा ॿोल हिट थिया जेकी तव्हांजी सुञाणप बणिया उहे कहिड़ा ॿोल उहे वरी कुझु सालनि खां पोइ हिते उन ज़माने में वरी हिते कोसर बुर्डो साहब म्यूज़िक जा हूंदा हुया प्रोड्यूसर। अच्छा ऐं आउं हिते प्रोग्राम करणु आयो हुउसि त अयाज़ गुल जी लिखियलु हिकिड़ी वाई हुई तोखां थींदे दार खिलंदे खिलंदे यार लुड़का लड़ी पिया लार करे उहो हिते मूं रिकॉर्ड कई हुई ऐं उहो कोसर बुर्डे पाण रिकॉर्ड कराई हुई हिते बि अंदरि गॾु हुयासीं स्टूडियो जे अंदरि ऐं उहो गीत पोइ घणो हलियो ऐं मुंहिंजी सुञाणप बणिजी वियो। अच्छा इहो जेका अयाज़ गुल जी वाई आहे इहा तव्हांजी ॻाल्हि तव्हांजे नाम सां कंदासीं गॾोगॾु पंहिंजे ॿुधंदड़ साथियुनि जे नाम पिणु पर हिन खां अॻु ॿुधंदड़ साथी जे करे तव्हांखे को सवाल करणु चाहिनि त असांजी ड्यूटी रूम जो नंबर आहे 92000588 जी हा 92ॿुड़ी588 ऐं ड्यूटी रूम में मौजूदु आहे असांजी ड्यूटी ऑफिसर अम्बरीन दुरानी। त सादिक इहो गीत तव्हांजे लाइ असां प्ले कयूं पर जेकॾहिं थोरो पंहिंजे आवाज़ में झूंगारे ॿुधायो। अच्छा ओ तोखां थींदे धार खिलंदे खिलंदे यार लुड़क लड़ी प्यावो लार करे लुड़क लड़ी प्यावो लार करे लुड़क लड़ी प्या बोला रे करे।